नौजवान दिलनि जी धड़कन हिन दौर जी उमेद सिंध जे चमकंदड़ सितारे सिंध जो केस विढ़ंदड़ बैन अक़वामी इदारनि में क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह मोहतरम अयाज लतीफ़ पलीजो साहब मोहतरम अयाज लतीफ़ पलीजो साहब ओ दरिया ते धारो दरिया ते धारो दरिया ते धारो पानी ते धारो पानी ते धारो सिंधु ते धारो मेहरबानी मेहरबानी आऊं इन ॻाल्हि जे हक़ में न हूंदो आहियां त गरियल जलसनि में पंहिंजा नारा हणाइजनि तंहिंजे करे नारा न हणो त बहितर आहे नारो पंहिंजो हिकिड़ो ई आहे त पाणीअ ते धाड़ो महिरबानी स्टेज ते वेठल अब्बासी साहब शाह साहब सियाल साहब तालपुर साहब मंगरू साहब जट साहब अरबाब साहब चांडियो साहब राहूजो साहब ऐं ॿिया दोस्तो जॾहिं बि ॻाल्हाइण वञिबो आहे तॾहिं डायलेमा हूंदी आहे ॿ पासा हूंदा आहिनि कंहिं मुक़रर लाइ हिकिड़ो त उहे ॻाल्हियूं करे जेके माण्हुनि खे वणनि ऐं ॿियो उहे ॻाल्हियूं कजनि जेके माण्हुनि खे सम्झ में अचनि ऐं टियूं उहे ॻाल्हियूं कजनि जेके माण्हुनि खे सम्झाइणियूं आहिनि वणनि बि शायदि घटि सम्झ में बि शायदि घटि अचनि पर उन्हनि खे सम्झाइणियूं आहिनि सुठी ख़बर इहा आहे त पाण पाणीअ लाइ जदोजहद पिया कयूं ख़राब ख़बर इहा आहे त पाकिस्तान जी पार्लियामेंट कोर्टूं इदारा ऐं मीडिया उन्हनि लाइ अवी सिंधी नॉन एंटिटी आहे कुझु बि कोन्हे ॾुखी ॻाल्हि आहे पर आउं चाहियां थो त पंहिंजे मीरपुर ख़ासि जे दोस्तनि सां कयां पंहिंजे पर में असीं सभु लीडर आहियूं हीरा आहियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं था कयूं चऊं था माण्हू जाम गॾु थी विया ॻाल्हियूं भलियूं आहिनि पर जेके इस्लामाबाद में वेठा आहिनि जेके अदालतुनि में वेठा आहिनि जेके निज़ाम हलाइनि था उन्हनि लाइ सिंधी एजेंडा जो हिसो न आहिनि सिंधी गणप में न आहिनि छो गणप में न आहिनि जो तव्हांजे पारां के ॿिया माण्हू आहिनि जेके तव्हांजे पारां खचो खाइनि पिया ऐश कनि पिया ही सम्झनि था त सिंधियुनि खे जेको कुझु ॾियणो आहे उहो उन्हनि खे ॾियण जे बजाए ज़रदारी साहब खे ॾेई छॾियूं पीपल्स पार्टी खे ॾेई छॾियूं उहे ख़ुशि हुजनि त गंज थिया गुज़िरियल जेके हुकूमतूं हुयूं हिन हुकूमत खां अॻु में उन खां अॻु में इलाही अॻु में 10 साल 5 साल 2 साल 20 साल उन्हनि जी एजेंडा ते बि सिंध कान्हे सिंध कंहिंजी बि एजेंडा जो हिसो न आहे रहियो छो त जेको बि इस्लामाबाद में वेहे थो उहो सम्झे थो त सिंधियुनि सां ॻाल्हाइण जे बजाए आउं ज़रदारी सां ॻाल्हायां ऐं सिंधी ज़रदारी जे पोयां आहिनि तंहिंजे करे ज़रदारी खे असां ख़ुशि कंदासीं त सिंधियुनि जो मसइलो असांजे ॻिचीअ में कोन पवंदो आलमी ताक़तूं आहिनि अमेरिका ऐं बरतानिया जा सिंध में सफ़ीर आहिनि काउंसिल जनरल्स आहिनि मूंसां मिलण ईंदा आहिनि कुझु ॾींहं अॻु में
मूंसां बरतानवी सफ़ीर मिलण आई हैदराबाद। मूं चयोमांसि त ही मसइला आहिनि। मूंखे चयो पर हू त हीअं था चवनि त असां सिंध में ही कम पिया कयूं। मूं चयोमांसि तव्हांखे नज़र कोन था अचनि त सिंध में कहिड़ा कम पिया थियनि। उन ॻाल्हि खे गोल करे चई हू हीअं था चवनि त असां ही। मुंहिंजो छा कयो अथनि? दिलि जे बीमारनि जी हिकिड़ी अस्पताल जो ॻाल्हि, पीअण जो साफ़ पाणी जा 2 प्रोजेक्ट, कुझु स्कूलनि जी ॻाल्हि, जीअं हिकिड़ी ढूंढ कयल मखियुनि वेठल मिठाईअ जे मथां मैसू पाक जे मथां हिकिड़ी पनी चिमड़ाई छॾिबी आहे त ही ताज़ी मिठाई आहे। इहे सिंध जे मथां हू जेका पनी चिमड़ाइनि था, अस्पताल ठही, फलाणे जॻह ते रोड ठहियो, पोइ जेके ॿाहिरियां सफ़ारतकार अचनि था उन्हनि खे ॿुधाइनि था ही कमु थो थिए। साल खनि अॻे मुंहिंजी मुलाक़ात थी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फायद ईसा साहब सां कराची में। तफ़सील सां कचहरी थी। मुझे चयोमांसि ही मसला आहिनि। जी मसले वहां पे भी हैं। मुझे यहाँ सिंध में ज्यादा हैं। जी मगर सिंध हाई कोर्ट उसका नोटिस ले, फिर ऊपर आए मसाइल। मुझे सिंध हाई कोर्ट नहीं लेगी। जी क्यों नहीं लेगी? मुझे जो जस्टिस साहिबान रिटायर होते हैं वो रिटायर होके उनके काम पीपुल्स पार्टी ने करने हैं। ये जगह आऊं ॻाल्हियूं कयां पियो सो ॿियो केरु न करे सघंदो। आऊं करे सघां थो छाकाणि त आऊं कानून जो शागिर्द आहियां, वकील आहियां, सुप्रीम कोर्ट जो। हाई कोर्ट जे जजनि ते केरु ॻाल्हाईंदो जलसे में? आऊं ॻाल्हायां पियो त हाई कोर्ट जा जज साहिबान, सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान जेके रिटायर थियनि था, उन्हनि मां कंहिंखे ट्रिब्यूनल में मुक़रर थो कयो वञे, कंहिंखे एटीसी कोर्ट में, कंहिंखे इलेक्शन कमीशन में, कंहिंखे लेबर ट्राइब्यूनल में, कंहिंखे पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर। त उन्हनि खे ख़बर आहे त रिटायर थियण खां पोइ अयाज़ लतीफ़ पली जो त असांजो धणी कोन थींदो न। हिन जे वस में आहे छा? अयाज़ लतीफ़ पली जे वस में छा आहे जो अयाज़ लतीफ़ पली खे ख़ुशि कयूं? सिंधी माण्हुनि जे वस में छा आहे जो उन्हनि खे ख़ुशि कयूं? जेके हू ख़ुशि करे सघनि था। मक़बूल बाकर साहब ॾाढो सुठो माण्हू हो, जस्टिस हो, भलो माण्हू हो। जॾहिं असीं केस हलाईंदा हुआसीं तॾहिं तमामु ज़बरदस्त इंसाफ़ पसंदि माण्हू। पर जीअं सिंध जो निगरान वज़ीर आला थियो त उनजो सिंधी माण्हुनि सां को तालुक न रहियो। जेके हिदायतूं, जेके लिस्टूं ईंदियूं हुयूं बिलावल हाउस मां, उन्हनि ते अमल कंदो हो। तव्हांजे ज़िलनि जा जेके एसएसपी आहिनि, डीसी आहिनि, मूंखे मिलंदा, भाग रुपया मिलंदा, इज़तूं कंदा, ऐं जेकॾहिं ज़ाती कमु चवंदोसां उहे सभु कंदा। हींअर हैदराबाद खां अचां पियो, आउं वरी पंहिंजी गाॾी पोयां रखंदो आहियां, अॻियां रखण जो मूंखे शौक़ु कोन्हे। सो आउं अॻो 15-20 नंबर ते मुंहिंजी गाॾी हुई, पंहिंजे मज़े सां वेठो हुउसि। अॻियां दोस्त लथा थे, माण्हुनि जा हार पाता हूं थे, अजरकूं पाता हूं थे, ऐं उहो जेका पुछड़ी वारी ढंढ ते वेठो हुउसि वाटर कोर्स ते। त उते एसएचओ वग़ैरह सभु मूंसां मिलण आया पिए, मुख़्तलिफ़ थाणनि जा। पुछोमांसि पियो छा पुछो? तव्हांखे ख़बर आहे? नाला कोन थो खणंदो, वीचारा आज़ाब में पइजी वेंदा। त ही जेके तव्हांजा एसएसपी आहिनि, इहे ॾाढा भला माण्हू आहिनि, डीसी। पर उनखे ख़बर आहे त असांजी बदिली या पोस्टिंग एमएनए एमपीए कंदो ऐं वज़ीर कंदो। उमरकोट जो एसएसपी, थर जो एसएसपी, मीरपुर ख़ास जो एसएसपी, सांगड़ जो एसएसपी केरु रखाईंदो? वज़ीर, एमएनए एमपीए। पोइ जेकॾहिं उहो वज़ीर चवंदुसि त हिन माण्हू खे ॿधंदो, हुनखे ॿधंदो, हिनखे छॾ त छॾींदो, हिन ते एफआईआर न कजई त कोन थींदी, हिन ते एफआईआर कजई त थींदी, हिन ते ही कलम न लॻाइजी त न लॻंदा, हिन ते ही कलम लॻाइजी त लॻंदा। इरिगेशन जा एक्सीएम, एसी, हिन वाटर कोर्स जो पाणी बंदि करे छॾ। भला ही जेको नवाब शाह जो हिकिड़ो माण्हू ॿधो पियो आहे जेल में, इहो जिन अफ़ालनि या जिन कमनि जे इल्ज़ामनि में ॿधो आहे, इहो कम त हमेशह कंदो। जेके मथस इल्ज़ाम आहिनि नवाब शाह वारे हमरा जा, जेको वीचारो हिकिड़ी जेल मां वरी ॿिए जेल में, ॿिए मां टे में, बाबा हीअ कम थो करे, इहे कम त हमेशह कंदो। इहे कम हुननि जे चवण ते कंदो। जॾहिं हुननि जे चवण ते कंदो हो त ज़बरदस्त हो, जॾहिं हुननि जो नाफ़रमान पियो त जेलनि में पियो आहे। तंहिंजे करे इहो जो सॼो माहौल ऐं मामिलो आहे, इन में जज, इन में ब्यूरोक्रेट्स,
इन में टेक्नोक्रेट्स, इन में प्रोविंशियल सेक्रेटरीज। ही उमरकोट जी 14,000 एकड़ ज़मीन है, इहा का रात जो बिलावल पंहिंजे हथनि सां लिखी हूंदी छा? न, इहा समरी पुटअप थी हूंदी, लैंड रेवेन्यू खाते वटि वई हूंदी, चीफ सेक्रेटरी हुनखे चयो हूंदो, लैंड रेवेन्यू खाते मां उहा कमिश्नर या डीसी वटि आई हूंदी, डीसी खे चयो हूंदो ॿुधाए ज़मीन किथे आहे, उन कढी ॾिनी हूंदी, मुख़्तियारकारनि ने तपेदारनि खे ढोड़ायो हूंदई त वञी ॾिसी अचो किथां 14,000 एकड़ कढी ॾियां। उहा ज़मीन उन्हनि कढी ॾिनी। हाणे उहो जेको तपेदार आहे, उनजो जेको कोटवार आहे, जेको मुख़्तियारकार आहे, जेको असिस्टेंट कमिश्नर आहे, जेको डीसी आहे, जेको कमिश्नर आहे, उहे सभु इन लिख पढ़ में शामिल आहिनि त सिंध जी ज़मीन, छाकाणि त उन्हनि खे माल मिलंदो, न त बदिली थी वेंदनि। को अहिड़ो डीसी कोन्हे, नालो ॿुधायो न, को अहिड़ो डीसी कमिश्नर, को अहिड़ो मुख़्तियारकार, को सेक्रेटरी जेको चवे त ज़रदारी साहब भले बदली करे केॾा इनकार थो कयां, कोन्हे। को एसएसपी हुजे ऐं चार्जशीट पियो कयां सिंध जे ब्यूरोक्रेसी खे, चार्जशीट कबी आहे न, चार्ज फाइल थींदी आहे केस में, ऐं हीउ जेको सिंध जो हशर आहे उनजी चार्जशीट पियो कयां सिंध जे एमएनएस ऐं एमपीएस ते, ऐं उन सां गॾु डीसीज़ ऐं कमिश्नर्स ऐं एसएसपीज़ ऐं सेक्रेटरीज़ ते, ऐं उन सां गॾु सिंध जे वज़ीर आला ऐं गवर्नर ते, ऐं उन सां गॾु पाकिस्तान जे वज़ीर आज़म ते, ऐं पाकिस्तान जे समूरनि फोरम्स खे, ऐं पाकिस्तान जे अदालती निज़ाम खे। तव्हां सिंध जे माण्हुनि खे ईअं छॾे ॾिनो आहे जेके फ़क़ीर हुजनि, जेके लावारिस हुजनि, जेके गोदड़ियूं खणी हलण वारा, पिनण वारा, रस्तनि ते पिया वञिबो आहे बस स्टॉप ते, को कपोड़ी माई वीचारी हीअं चादर विझो के बस स्टॉप ते सुती पई हूंदी आहे, को फ़क़ीर जो ॿार वेठो हूंदो आहे राति जो 4 बजे, को पोड़ो माण्हू परियां बीड़ी पियो दुखाईंदो आहे, ॾिठी हूंदो बस स्टॉपनि ते। ईअं सिंध जा किरोड़े माण्हू उन्हनि छॾे ॾिना आहिनि। एमएनएस एमपीएस तव्हां ॾिसो, के वज़ीर था थियनि, के वज़ीर थियण वारा आहिनि, के हींअरनि किन खे चयो आहे तव्हांखे कुझु सालनि खां पोइ वज़ीर कंदासीं, किन खे चयल आहे त तव्हांखे पार्लियामेंट कमेटियुनि में खणूं था, तव्हांजे चवण ते ज़िले जा डीसी ऐं एसएसपी रखंदासीं, तव्हांखे ज़िले जूं फलाणियूं बजटूं ॾियूं था, यूसी जूं टाउन जूं किरोड़नि जूं बजटूं आहिनि, ज़िलनि जूं, नाज़मनि जूं, सेनेटरनि जूं, उन्हनि वटि हाणे उहो माल ठाहिनि पिया। सिंध जे हर डीसी, हर एसएसपी, हर एमएनए, हर एमपी, हर वज़ीर जूं जायूं आहिनि। अमेरिका में, बर्तानिया में, दुबई में, यूरोप के मुख्तलिफ मुल्कनि, पोर्चुगाल में, स्पेन में, नेदरलैंड्स में, इंग्लैंड में, कतर में, दोहा में जायूं अथनि। ऐं जायूं पंहिंजे हक लाल जी रोज़ी मां वठंदा, का ज़मीन आबाद कंदा, कमाद खपाईंदा, भले वञी जायूं वरितियूं वयूं आहिनि सिंध जे पैसनि मां। सिंध जो माल लुटे उन्हनि मां उन्हनि बंगला ठाराया आहिनि, उन्हनि जा बंगला आहिनि। हाणे सऊदी अरब में वठनि पिया, अल न्योम शहर जे आसपास वञी कड़किया आहिनि, रासुल खैमा में जज़ीरनि जे आसपास जायूं पिया वठनि। सिंध जा एमएनए, एमपीए, वज़ीर, नाज़िम, सेनेटर, ब्यूरोक्रेट्स सभु वेठा जीअं जहदी नौकरीअ था लहनि था। उनजे 3 ॾींहंनि खां पोइ मूं पुछो हिकिड़े सेक्रेटरी खां, मुंहिंजो ओचितो जे नेब चई, पहिरीं त नेब असांजे हुननि हमराहनि जी, माना पीपुल्स पार्टी चए हुननि हमराहनि जे नेब खीसे में पई आहे। नेब जे मथां केरु आहिनि? चए हू आहिनि न। नेब खे केरु बचींदा आहिनि? ओ हू, उहे ई खीसे में पिया आहिनि, सभु खीसे में पिया आहिनि। तंहिंजे करे नेब छा कंदी? पर चई जे नेब कुझु करे बि त हर ब्यूरोक्रेट जी 10-10, 5-5 सालनि जी वीज़ा लॻल आहे, टिकेटूं वरितलनि, टिकेटूं हर 2 महीननि खां पोइ ईंदड़ 2 महीननि जूं ठहंदियूं पयूं आहिनि। 5-5, 10-10 हज़ार टिकेट जा जॾहिं जहाज़ में न चढ़ंदा आहियो कटिजंदा आहिनि, वरी नई टिकेट ठही वेंदी आहे। उहे टिकेटूं अॼु राति जो वारंट कढंदव, अधु कलाक खां पोइ हुननि जा एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स में रखियल माण्हू हुननि खे जहाज़ में चाढ़ींदा, वञी न्यूयॉर्क निकिरंदा। हुननि खे ख़बर आहे कुझु कोन थींदो। जेके वज़ीर एमएनए आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त ज़रदारी साहब सुठो डीलर आहे, सुठो कारोबारी माण्हू आहे, बिज़नेसमैन आहे। बिज़नेसमैन जा चांवर कोन पिया खपंदा आहिनि, सस्ते अघ ते ॾेई छॾींदो। वरी जी क़ीमत चढ़ी वेंदी सारनि जी त वरी महांगे अघ ते कोन ईंदो, छो त हाणे 10 रुपया वधीक ॾियो। पर जे डिमांड
घटि थी वई त सस्ते अघ ते ॾेई छॾींदो। ज़रदारी साहब जो हींअर अवलियत छा आहे? ज़रदारी साहब जी हिकिड़ी अवलियत आहे पैसो, बेपनाह पैसो, बेपनाह। तव्हां सोचे कोन था सघो। कंहिं महिल ॿुधायो मूंखे नए देरे जो जे राति जो कचहरी पे थी, फलाणे माण्हूअ खे फलाणे पंजाब जे माण्हू चयो तो बहुत से पैसे जमा हो गए हैं, अब कुछ दिखावे के लिए, दिखाने लाए कुछ थोड़े बहुत काम करें तो आइंदा इलेक्शन जीते। तो रईस चयोसि बहुत पैसे कहां जमा हो गए? जी सही, पाण वटि गंज आहिनि। जी पाण वटि गंज आहिनि, सऊदी अरब जे बादशाह एतिरा पैसा आहिनि पाण वटि। पाण वटि इमारात जे बादशाह जेतिरा पैसा आहिनि, पाण वटि एलोन मस्क जेतिरा पैसा आहिनि कोन्हनि। त पाण वटि एतिरा पैसा हुअण खपनि जो इन्हनि सभिनी जो गॾियल पैसो हुजे, तॾहिं पंहिंजा पैसा वधीक हुजनि। हाणे जंहिं माण्हू जी ख़्वाहिश रुगो पैसा गॾु करण, रुगो पैसा, उन हेठि जेका ख़ल्क तयारु कई आहे उहा तयारु कई आहे जंहिंजी ख़्वाहिश रुगो पैसा आहे। ही जेके वॾेरा अथव, ॿिया कोन ॻाल्हि कंदा, आउं करे थो छॾियां। ही जेके वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, जागीरदार आहिनि, इहे पीपल्स पार्टी में हुजनि या सुभाणे असांजे सिफ़नि में हुजनि, हुननि जो तव्हां सिंध जे माण्हुनि सां को ताल्लुक़ कोन्हे। हुननि जो ताल्लुक़ फ़क़ति इक़्तिदार सां आहे। हुननि जो ताल्लुक़ फ़क़ति वॾियुनि डोड़ंदड़ गाॾियुनि सां आहे। हुननि जो ताल्लुक़ फ़क़ति माल मेड़ण सां आहे। पीपल्स पार्टी में वेठा आहिनि, ठीकु, सुभाणे जे असांजी हुकूमत हुजे, उहो असां न अचनि त वरी बि उन्हनि जो सिंध जे माण्हुनि सां को ताल्लुक़ कोन हूंदो। माण्हुनि जा धणी तव्हीं आहियो। ही मिसकीन, बुखिया, अभरा, अघा, बीमार पर गैरतमंद, पर बाज़मीर माण्हू पंहिंजे अवाम जो फ़िक्र तव्हांखे आहे, हुननि करोड़पतियुनि अरबपतियुनि खे कोन्हे। हुननि लाइ तव्हीं का शइ कोन आहियो। तंहिं करे ज़रदारी साहब, मूं चयो त हिकिड़ो पासो पैसो आहे, ॿियो पासो छा आहे? ॿियो पासो ज़रदारी साहब चए थो त बिलावल साहब वज़ीर आज़म थिए ऐं उन वज़ारत आज़मा लाइ नेवठ में बदे जी संगावती थींदी आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हीं पंहिंजे ध्याननि सां पाण सभु पंहिंजे बचड़नि सां हशर कयूं था। इहो जेको बदे जी संगावती आहे, ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे। आउं वरी के अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां, तव्हीं जेके वेठा आहियो, तव्हां मां बि जेको संग चटीअ में संग थो ॾे या बदे में पंहिंजी न्याणी जो संग थो ॾे, उहो ग़लति थो करे। उहो पंहिंजे न्याणियुनि सां, पंहिंजे बचड़नि सां ज़ुल्म थो करे। पर इहो त ज़ुल्म थियो ख़ानदान सां, न बचड़े सां। पर हिते बदे में सिंध ॾिनल आहे। ज़रदारी साहब इक़्तिदार जे बदे में, इक़्तिदार जे एवज़ में, इक़्तिदार जे वटे सटे में सिंध ॾिनी आहे। बाबा मूंखे इक़्तिदार ॾियो, मूंखे हुकूमत ॾियो, मुंहिंजे पुट खे वज़ारत उज़्मा ॾियो। मोट में छा खपंदो? ज़मीन खपंदो, खणो। पाणी खपंदो, खणो। जबल खपंदो, खणो। कारूंजर खपंदो, खणो। जज़ीरा खपंदो, खणो। ओठनि जूं ज़मीनूं खपंदो, खणो। शहर खपंदो, खणो। कारूंजर जो ग्रेनाइट ऐं जिप्सम खपंदो, खणो। गोरख खपंदो, खणो। फसलनि जा अघ केराए छॾियो। सिंध खे ॿोड़णो आहे, ॿोड़े छॾियो। सिंध खे सुकाइणो आहे, सुकाए छॾियो। मूंखे माल ॾियो, मूंखे माल ॾियो। ये 3 दॿे वारो ईंदो आहे, मूं चयो हींअर वारे में, 3 दॿे वारो ईंदो आहे। 3 दॿे, शीशा, बोतल, झूना पुराना सामान। ज़रदारी साहब जे गाॾे ते सिंध रखी आहे। बाबा हुकुम कर, मुंहिंजा आका, पाणी खपनि खण, जज़ीरा खपनि खण, वसीला खपनि खण, माल खपनि खण। छा खपनि? क्या हुकुम में मेरे आका जेको हुकुम कर, छा खपनि? छा खपनि तोखे ॾियां? मूंखे रुगो पंहिंजी बादशाही बरक़रार रखण ॾे। ऐं तव्हीं जेके वेठा आहियो, तव्हीं सम्झो था त असांजो हुन में छा वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे जूं ॻाल्हियूं आहिनि, इहो सम्झो ई कोन था त पेरनि हेठां ज़मीन अयाज़ लतीफ़ पलीजे जे कोन पई निकिरे, तव्हांजी पई निकिरे। अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं जेके स्टेज ते वेठा आहिनि, इहे बुख थोरी था मरनि। गाॾियूं अथनि पंहिंजूं, मूं वटि पंहिंजी गाॾी आहे। घरनि ॿार स्कूलनि में पढ़नि पिया। रंधिणे में कुझु न कुझु रातो काया ताज़ा चांवर पिया आहिनि, ॿोड़ रखियो आहे। कपिड़ा बि मिड़ई फाटल साटल ठीकु आहिनि, कपिड़ा पाए पिया हलूं।
लाह त तव्हांजा पटिजी विया आहिनि। 15-20 हूंदो त बच्चा कोन पढ़ाए सघंदो, 50,000 हूंदो तॾहिं बि न्याणी कोन उथारे सघंदो, लख रुपयो महीनो कमाईंदो तॾहिं पेट्रोल जा पैसा भरे न्याणीअ खे ॿिए शहर बस में चाढ़े पढ़ण लाइ कोन मोकिले सघंदो। फसलनि जा अघ तव्हांजा किराए विया आहिनि। कणिक तव्हांजी तबाह, बाड़दानो तव्हांजो, मुंहिंजी कहिड़ी ज़मीन आहे जो बाड़दाने लाइ रेडियो वेठो कयां। यूरिया तव्हांजी वई, कमांद तव्हांजो किराए वियो, फुटियूं तव्हांजूं किरियूं, सारियूं तव्हांजूं किरियूं, ज़मीन तव्हांजी ठोठ ऐं पाणियाठी ऐं लुणियाठी पई थिए, ॿुॾो तव्हीं, छितियूं तव्हांजूं वसनि थियूं, घरनि जे साम्हूं गंद तव्हांजे घरनि जे साम्हूं पिया आहिनि, बच्चा तव्हांजा कारिन साहिनि में वरतल आहिनि, बीमार तव्हांजा बच्चा आहिनि, न्याणियूं तव्हांजूं उन्हनि जे मथनि ते फाटल रवा आहिनि, पुफियूं चाचूं मासियूं तव्हांजूं बीमार आहिनि, इस्पतालनि में दवाऊं कोन्हनि, तव्हांजा पोढ़ा पीउ घरनि में खंघनि पिया, उन्हनि लाइ इलाज कोन्हे, तव्हांजे बचड़नि लाइ रोज़गार जो मुस्तक़बिल कोन्हे, पब्लिक सर्विस कमीशन जूं नौकरियूं मूंखे कोन खपनि, तव्हांजे बचनि खे, नौजवाननि खे, शागिर्दनि खे खपनि। MD केट जा पेपर तव्हांजे बचड़नि जा आउट था थियनि, जिन में बचड़नि जा मुस्तक़बिल तबाह था थियनि, दाख़िलाऊं तव्हांजे बचड़नि जूं विकामनि थियूं, ज़िंदगी तव्हांजे बचड़नि जी तबाह आहे। ऐं तव्हीं माना ही न, ही त उहे जेके वेठा आहिनि, जेके बाहिमत आहिनि, हू जेके ॿिया घरनि में वेठा आहिनि। हींअर लंघियुसि पे पोयां वेहण जो फ़ाइदो हूंदो। अॻियां असांजा लीडर साहिबान हुआ, ऐं पोयां हुअसि। लीडर साहिबान अॻियां हथ वाॾी लोॾे हलिया ते विया, मूं पोयां जाइज़ो ते वरितो त छा पियो थिए। पोयां जेके माण्हू हुआ, हिकिड़ी जाइ ते बीठुसि टंडे जाम में, जेको हजाम जे दुकान में जेके 8 ॼणा हुआ उहे ॿाहिरि निकिरी कोन आया। हजाम जे दुकान ते हिकिड़े हमरा ॾाढ़ी पे ठाराई टंडे जाम लाइ, टंडे हलायर में तकरियूं पियो हलनि, गजगोड़ पियो हले, शाह साहिब जी, अबाली साहिब जी, सियाल साहिब जी, हीअं करे वेंदासीं। हुनखे पंहिंजी ॾाढ़ी जो कत ठाराइणो, केले वारो हुते वेठो, चइजी हिननि जे मथे जी भरी आहे, जीअं वणेसि वञी करे असांजो छा वञे। पंजाब ईअं न आहे। पंजाब जो माण्हू जेको मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ सां गॾु हो, 10 साल अॻु में हुन सां गॾु आहे। जेको इमरान खान ऐं PTI सां गॾु हो, हुन सां गॾु आहे। इमरान खान तरफ़ां उहो मारण लाइ तयारु बीठो आहे। KPK जो माण्हू जेको PTM सां आहे, पख्तून तहफ़ुज़ मूवमेंट सां, सो उन्हनि सां गॾु आहे। जेको अवामी नेशनल पार्टी सां आहे, सो उन्हनि सां आहे। जेको PTI सां आहे, सो उन्हनि सां आहे। जेको जमायत इस्लामी सां कराची जो माण्हू आहे, सो उन्हनि सां आहे। जेको PTI सां कराची जो माण्हू जमायत आहे, उहो उन्हनि सां आहे। बलोचिस्तान जो जेको मेंगलनि सां आहे, सो मेंगलनि सां आहे। जेको मरिन सां आहे, सो मरिन सां आहे। जेको बिज़ंजन सां आहे, सो बिज़ंजन सां आहे। जेको अचकज़ईन सां आहे, सो अचकज़ईन सां आहे। सिंधी माण्हू मासी वराई, केॾी महिल पंहिंजी, केॾी महिल पराई, अंधी जहिड़ी पेके तेॾी साहुरे, साईं बि असांजो प्यारो आहे। वरी MNA साहिब असांजा वॾड़नि जा रिश्ता आहिनि। MPA साहिब मुंहिंजे घर हली आयो हो, चाचे जी ॾाढी इज़त कंदो आहे। फलाणो अबाब चाचे जी इज़त ज़ाती तहलका, चाचे जी इज़त भले कराए, पाणीअ ते सवाल नथो पुछीसि। तंहिंजे करे सिंधियो आओ आख़िर में तव्हांखे सम्झाइण चाहियां, निकिरणो तव्हांखे पवंदो, ऐं रुगो पाण कोन निकिरणो पवंदो। पंहिंजे घर घाट मिटनि माइटनि राजनि भागनि दोस्तनि अज़ीज़नि सभिनी खे कढणो पवंदो, त जीअं पाकिस्तान जे इक़्तिदार ऐं आला में वेठल माण्हुनि खे ख़बर पवे त सिंधियुनि पारां डील ज़रदारी सां कंदासीं त उहो क़बूल न आहे। तव्हां हुननि खे ॿुधायो न त ज़रदारी सां कयल डील क़बूल न आहे। ज़रदारी सां कयल डील क़बूल आहे, ज़रदारी सां कयल सौदो क़बूल आहे। तव्हांजो नुमाइंदो ज़रदारी आहे, तव्हांजो सरवार ज़रदारी आहे, तव्हांजे फ़ैसिलनि जो इख़्तियार ज़रदारी खे आहे, तव्हांजे सौदे जो इख़्तियार ज़रदारी खे आहे। सिंध जो मालिक ज़रदारी आहे नाहे। सिंध जा मालिक तव्हीं आहियो। तव्हीं मिस्कीन अबरा कमज़ोर बेवस माण्हू सिंध जा धड़ी तव्हीं आहियो, ऐं तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे। तंहिं करे अॻिते तव्हांखे निकिरणो पवंदो। इन उमेद सां तव्हां मां खां मोकिलायां थो त तव्हीं हाणे अॻिते निकिरंदो, मैदान में लहंदो। मैदान में निकिरंदा कोन निकिरंदो, निकिरंदा कोन निकिरंदो, मुक़ाबिलो कंदो कोन कंदो, कंदो।
पेर पिया थो फटिया पेर पिया थो फटिया हाउ पियो थो रधो कुछ त अॻिते वधो पेर पिया थो फटिया हाउ पियो थो रधो कुछ त अॻिते वधो जो हटियो सो कटियो मूंखे आहे पतो कुछ त अॻिते वधो जिंदगी जंग जारी जीअण जी बग़ैर अमन इंसाफ़ लाइ पंहिंजे क़ौमी हक़नि लाइ अचो ऐं मचो कुछ त अॻिते वधो सिर तरीअ ते रखण खां अॻे सूरमो होॾे साम्हूं ॾिसो सोहब सोहणीअ जे सीने ते नज़रूं रखो कुछ त अॻिते वधो कतरो कतरो मिली मस्त दरिया थियो तेज तूफ़ान थियो इनकलाबी लॻो पियो आहे काचो कछो कुछ त अॻिते वधो हाव ओड़ा आॾो आहे दरिया पोयां ऐं ओथर मथां कीअं बि कहिड़े बि पर तरीक़े सां को रस्तो कढो कुछ त अॻिते वधो ही जो अजरक ओझे पियो ये पिया आहिनि अजरकूं वेठो रस्तनि ते ही जो अजरक ओझे पियो उनखे फाड़ियो अधो अधु कयो ही जो अजरक ओझे पियो तंहिंखे फाड़ियो अधो अधु कयो हिकिड़ो सिर सां कफन ऐं ॿियो संदरो ॿधो कुछ त अॻिते वधो